ही जेको ॿिनि ॾींहंनि जो अखिल भारत सिंधी जेको आहे सो कहाणी सारी शाइरी वर्कशॉप कार्यशाला जो आयोजन कयो वियो, उनजो अॼु ॿियो ॾींहुं आहे ऐं उन जी समापन बैठक सां गॾु कुझु ज़रूरी असांजा कार्य आहिनि ऐं उन खां पोइ असांजो मुशाइरो बि आहे। असांजा महिमान अचण वारा आहिनि, रस्ते में आहिनि। जीअं त वक़्तु थी वियो आहे त असीं चाहियूं था त असां मुशाइरो ऐं जेको असां ही 2 ॾींहं वर्कशॉप में जेको कुझु सिखियासीं ऐं जेको कुझु सभिनी ज्ञान हासिलु कयो उन जे बारे में जेको आहे सो असीं जेको आहे सो हिन खां समापन में अॻिते वधंदासीं। मुशाइरे जो संचालन ऐं जंहिंजी सरपरस्तीअ में असां ही 2 ॾींहं वर्कशॉप कार्यशाला हलाई आहे, उन्हनि जी जेको आहे सो संचालन बि असांजा विनोद जन कंदा ऐं रहनुमाई बि कंदा ऐं मुशाइरे जी कार्रवाई बि सभु हलाईंदा। त असीं मां विनोद आसूदाणी जन खां इजाज़त वठी ऐं तव्हां सभिनी खां इजाज़त वठी करे जेका इहा समापन जी कार्रवाई आहे उन में जी कार्रवाई खे अॻिते वधाईंदा। उनखे पठे बिना सॼी ज़िंदगी लिखण भी बेमतलब, बिना दिशा अॻिते वधण कहिड़े भी कम जो कोन्हे। हिन वर्कशॉप असांजे अखरनि खे हिकु नई दिशा ॾिनी आहे। 2 ॾींहंनि में हिते आयल सभई मूं जहिड़ा शागिर्द फ़ख़ुर सां हिन वर्कशॉप मां प्रेरणा ऐं सवाल ॿई खणी वेंदा। प्रेरणा अञा सुठे लिखण जी ऐं सवाल कि अञा सुठो कीअं लिखूं। मां सिंधी साहित्य गुजरात अकेडमी ऐं इन वर्कशॉप खे ऑर्गेनाइज़ करण लाइ ॾाढा शुक्राना कंदसि विनोद आसूदाणी सर जा, जो टीचर ॾाढा सुठा आहिनि, असांखे एॾे सिंपल तरीक़े सां सम्झायो। अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा ऐं गुजरात सिंधी साहित्य अकेडमीअ जा असां लख थोराइता आहियूं कि एतिरो सुठे नमूने अदब साहित्य आहे छा उन जी ॼाण अॼु जी टही या जिनखे इन जे बारे में रुचि आहे, जेके वाकई में सचमुच सिखणु चाहिनि था, लिखण पढ़ण बि माना पढ़ण रुगो रीडिंग करण न, पढ़ी उन जो अर्थ कीअं सम्झिजे, छा आहे उन जे अंदरि उन जो सार छा थो निकिरे, उहा सोच इंटेलेक्चुअल लेवल कीअं विकसित करणो आहे। पढ़णु लाज़िमी, उहो तव्हां 2 ॾींहंनि में महसूसु कयो हूंदो, कयो बि आहे ऐं उन पथ ते तव्हां हली रहिया आहियो। मां हींअर श्री राजकुमार मसंद जेके रायपुर मां आया आहिनि, छत्तीसगढ़ सिंधी अकादमी जा 6 साल हू वाइस प्रमुख रहिया, उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त अचनि ऐं मुख़्तसिर में पंहिंजा वीचार पेश कनि। सचो सदर वर्कशॉप कार्यशाला यानी वर्कशॉप ऐं ही वर्कशॉप तमामु शानदार नमूने सां तमामु जल्दी तमामु घटि वक़्तु मिलियो असांजे भेण खे, पर पंहिंजी महिनत सां हिनखे सुठो अंजाम ॾिनो। वर्कशॉप में मतिलबु कार्यशाला में सेखारियो वेंदो आहे। जीअं पाठशाला आहे, पाठशाला में वेंदा आहियूं असां कुझु सेखारे वेंदा आहियूं, त असांखे तमामु सुठे नमूने सां सेखारियो वियो। ख़ासि करे मां पंहिंजे लाइ त चवंदुसि त सिखण जी काई उमिरि न थींदी आहे, सॼी उमिरि सिखंदो रहो। त मां बि चङनि सालनि खां लिखां थो, पर हिन वर्कशॉप मां घणो कुझु पिरायो आहे। सदर साहब ऐं आयल सभिनी महिमाननि खे नमस्कार। 2 ॾींहंनि जो एडवांस पोइट्री वर्कशॉप मुंहिंजे लाइ हासिलात कई। हूअं त 5-6 सालनि खां आउं शाइरी कंदी पई अचां, पर हिन वर्कशॉप में मूंखे घणी गहराई ऐं विस्तार सां सम्झ मिली। गुज़रियल साल आदिपुर वर्कशॉप में मूं शाइरीअ जी बुनियादी मालूमात हासिल कई। मां गुजरात साहित्य अकेडमी अखिल भारत अॼु जो ही जेको मौक़ो आहे उहो हिकु यादगार मौक़ो मुंहिंजे लाइ बणियो आहे। काफ़ी वक़्त खां पोइ नवनि चाहे पुराणनि शाइरनि लाइ अखिल भारतीय सिंधी सभा तरफ़ां ही जेको कार्यशाला जो प्रोग्राम अॼु रखियो वियो,
उन में हिकु ख़ासि ॻाल्हि हुई त असांजा जेके गाइड हुआ रहबर हुआ उहे डॉक्टर आसूदाणी हुआ। उन्हनि जी रहबरीअ में मूंखे सिखण जो ई पहिरियों मौक़ो मिलियो। हू हिकु बहुगुणी शख़्सियत ऐं आला शख़्सियत आहिनि जंहिंसां मिलण जी, उन्हनि सां गॾिजण जी ऐं उन्हनि सां सिखण जी तमन्ना काफ़ी टाइम खां हुई, जेका मुंहिंजी रितू भाटिया लालवाणी सर ऐं गुजरात साहित्य अकेडमी तरफ़ां कोशिशुनि जे करे उहा पूरी थी आहे। नींड थो ॾियां ऐं माइक मां हींअर उन्हनि खे ॾियां, हथु ॾियां, महिरबानी। डॉक्टर जेठू लालवाणी साहब। दोस्तों, 2 ॾींहंनि जो वर्कशॉप हलियो जिते शाइरी छा थींदी आहे, शाइरीअ जा कहिड़ा तत्व थींदा आहिनि, सुठी शाइरी, एवरेज शाइरी वग़ैरह। पर हाणे असां शाइरी जो दीदार कंदासीं। सही अर्थ में शाइरी आहे छा, उहा अवां ताईं पहुचाईंदासीं। त हिन मां चवंदुसि अखिल भारतीय मुशाइरे जी सदारत करण लाइ मां एहतराम सां, अदब सां असांजा सीनियर अदीब डॉक्टर जेठे लालवाणी साहिबनि खे वेनिती कंदुसि त हिन मुशाइरे जी सदारत क़बूलियत ज़ोरदार ताड़ियुनि सां साईं जो स्वागत। शाइरनि खे मां ख़ासि करे मंच ते घुराइणु चाहींदुसि। हू सीनियर शाइर आहिनि, अदब सां वाबस्ता आहिनि। उन्हनि जो मंच ते हुअण ई लाज़मी आहे ऐं ज़रूरी पिणु आहे। त मां भारत जो जंहिं वटि सुरीलो सुर आहे, गायक आहिनि, शाइर आहिनि ऐं बहुमुखी प्रतिभा जा धनी आहिनि, अज़ीज़ असांजा दोस्त आहिनि, भोपाल मां असांजे सॾ ते ख़ासि हिन मुशाइरे लाइ आयल आहिनि। ज़ोरदार ताड़ियुनि जे विच में श्री नारी लछवाणी साहब खे मंच ते महिरबानी करे लछवाणी साहब अभी मंच ते ईंदा। अचो त हाणे मुशाइरे ॾे हलो। ऐं कवि सम्मेलन में अलॻि अलॻि तरीक़े जा कवि अलॻि अलॻि मौज़ूअनि ते पंहिंजे पंहिंजे नमूने पंहिंजी रचनाऊं प्रस्तुत कंदा आहिनि। मां विच विच में ॻाल्हाईंदो रहंदुसि, अदब जे बारे में, शाइरी जे बारे में कुझु न कुझु चवंदो रहंदुसि। पर वक़्तु थी रहियो आहे, असीं हूअं ई पुठियां पिया हलूं वक़्त खां। त सभिनी खां पहिरियां मां गुजरात मां ई आयल हिकु नई शाइरा खे, पर थोड़ी 2 मिंट में 1 मिंट में तव्हांखे सम्झ में अची वेंदो त कंहिंजो गलो आवा। पहिरियां त मूंखे सम्झ में ई न पियो अचे तो आई किथां आहे, अलाए छा चई। मां ॾाढी कोशिशि की उन शहर जो नालो यादि रखणु, पर मूंखे आख़िरी में यही सम्झ में आयो कि वो डायनासोर कंहिं नगर मां आई आहे। त दीपिका मनवाणी ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा। दीपिका जो दर्द सही तो लुढ़क लुढ़ाई दो, दर्द सही तो लुढ़क लुढ़ाई दो, पाण जे मथा छो भार वधाई दो, पाण जे मथा छो भार वधाई दो, पंहिंजी बोली खे भुलाए छो लाल खे भुलाई, पंहिंजी बोली खे भुलाए छो लाल खे भुलाई। बार ओ मिठड़ा माण्हू तुंहिंजी निशानी आ, बार ओ मिठड़ा माण्हू तुंहिंजी निशानी आ, तू आ निशानी सिंध जी सिंधी सॾाई तो, तू आ निशानी सिंध जी सिंधी सॾाई तो, पंहिंजी बोली खे भुलाए छो लाल खे भुलाई, पंहिंजी बोली खे भुलाए छो लाल खे भुलाई। न भुलाए तोखे पींगे में जेल ॾियाई, न भुलाए तोखे पींगे में जेल ॾियाई, सामाव तुंहिंजी सिंधी लोली ॿुधाई, सामाव तुंहिंजी सिंधी लोली ॿुधाई, पंहिंजी बोली खे भुलाए छो लाल खे भुलाई, पंहिंजी बोली खे भुलाए छो माउ खे भुलाई। सुहिणा माण्हू
छोटू लाल के भुलाई, छोटू लाल के भुलाई, छोटू सिंध के भुलाई। तुझे सहारे लाए बैठो हुसाइया, तुझे सहारे लाए बैठो हुसाइया। धरते उनेरे जे कमी न काइया, धरते उनेरे जे कमी न काइया। पैजी बोली के बुलाए छोटू लाल के बुलाई, पैजी बोली के बुलाई, छोटू सिंध के बुलाई, छोटू पुरखन के बुलाई। पैजी बोली के बुलाए छोटू लाल महिरबानी। तंहिंजे करे ही मुशाइरो पंहिंजो पाण में हिकिड़ो तारीख़ी मुशाइरो आहे, इतिहास जो मुशाइरो आहे, जो वर्कशॉप खां पोइ मुशाइरो आहे। ऐं हिन में जंहिं वर्कशॉप में हिसो वरितो आहे, बहिरो वरितो आहे, उहे शाइर तव्हांजे साम्हूं जॾहिं ईंदा त तव्हांखे यकीन थी वेंदो त सही में ही वर्कशॉप बिल्कुलु पंहिंजे मंज़िल ताईं पहुतो आहे। गज़ल पर हुन खां अॻु हिकु मुक्तक मां पढ़ंदमि। इन में मां इश्क खे संबोधन थी कयां। इश्क तुंहिंजो त जग सवालिया, इश्क तुंहिंजो त जग सवालिया, तूं जे नाही त दिलि ई ख़ाली आहे। ऐं हिन ॿियो शेर आहे, हूअं त हुॾकी अमल आहे जिस्मानी, हूअं त हिॾकी अमल आहे जिस्मानी, हा ग़लति फहमी पोइ बि पाली आहे। ऐं गज़ल आहे, न छित पंहिंजी न बित पंहिंजी, फ्लैटनि जो ज़मानो आहे, छुअण आकाश जे लाइ अङण पंहिंजो विञायो आहे। उहे जे तीर मुंहिंजे दिल ते दिलबर तूं हलाई थो, कॾहिं माई त उन तीरनि सां तरकश खे सजायो आहे। इक्वेशन 6 कवि 9 कवित्री, वो इन खां वधीक असां चई कुझु करे नथा सघूं। पंहिंजे पुठियां हिकु ई पॉसिबल आहे त उन ई समीकरण सां मूंखे बोलणो आहे त छा आहे बैलेंस जेको आहे न उहो बरक़रार रहे। त छा आहे कवित्रनि जो नज़रियो पंहिंजो पंहिंजो, कवियुनि जो नज़रियो पंहिंजो पंहिंजो, कवियुनि जी नज़र कवित्रनि ॾे, कवित्रनि जी नज़र शॉपिंग ॾे। त हाणे गुजरात जे हिकिड़े कविअ खे असांजा दोस्त श्याम रोहिड़ा साहबनि खे मां वेनती कंदुसि त हू मंच ते अचनि ऐं पंहिंजी रचना सां हिन मुशाइरे खे रोशन कनि। श्याम रोहिड़ा। दयालु ज़बरदस्त पूॼा वायरम साहिब की जय आयोलाल सभई जो झूलेलाल। मंचासी मुंहिंजा क़ीमती हीरा मोदी, गॾोगॾु मुंहिंजो भाउ विनोद आसूदाणी, 10 खां 12 लॻभॻि कवि सम्मेलन जेठीलाल लोणी दादा सां गोवर्धन महबूबाणी भारती ऐं हुंदराज बलवान हुंदराज दुखायल सां पहिरियों कवि सम्मेलन आदिपुर में। हर नंढो हर वॾे खे पेरे पवंदो ऐं आसीस वठंदो। उहो बि वक़्तु पुटु घर खां निकिरंदे पीउ माउ खां आसीस वठी निकिरंदो, वॾनि जी आसीस सां हर इम्तिहान पास कंदो। उहो बि वक़्तु घर जी नुंहुं घर खां निकिरंदे वॾनि खां आसीस वठी निकिरंदी, चाहे पेके वञे या वञे बाज़ारि, पहिरें पई मोकल वठी निकिरंदी हुई। उहो बि वक़्तु रोज़ मंदरु टिकाणे मथो टेके निकिरंदा हुआसीं ऐं कम में हमेशह बरकत पवंदी हुई। उहो बि वक़्तु सुबुह जो सवेल उथी शिव तुलसी सिज ते पाणी चाढ़े पोइ मुंहुं जूठो कंदा हुआसीं। उहो बि वक़्तु रोटी खाइण खां अॻु हथ जोड़े टुकर गांइ लाइ टुकर कांव लाइ कढी पोइ खाईंदा हुआसीं। उहो बि वक़्तु घर जी दाल साग खाई ख़ुशि हूंदा हुआसीं, पर अॼु जे नंढनि खे पिज़्ज़ा ढोकला नूडल चाउमीन चटपटो 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 खपे। उहो बि वक़्तु नंढा वॾा ढंग जा कपिड़ा पाईंदा हुआ, शरीर ढकियल हूंदा, पर अॼु लोक लज्जा शर्म हया मोकिलाए वियो आहे। उहो बि वक़्तु
आए वे लाइ मान सम्मान हो। घर आयल महिमान खे भॻवान जो रूप सम्झंदा हुआ, पर अॼु कोई अचे त महिमान ॾिसण शर्त असांखे तप थो चढ़ी वञे। वो बि वक़्तु हो सचल साईं जा कलाम ॿुधंदा हुआसीं, वो बि वक़्तु हो स्वामीअ जा श्लोक ॿुधंदा हुआसीं, वो बि वक़्तु हो मास्टर चंद्र जा गीत ॿुधंदा हुआसीं, वो बि वक़्तु हो असां हासिल साहिब जा गज़ल पढ़ंदा हुआसीं, वो बि वक़्तु हो भगवंती नावण जी सुखमनी ॿुधंदा हुआसीं, वो बि वक़्तु हो ॿारनि सां सिंधी ॻाल्हाईंदा हुआसीं, वो बि वक़्तु हो सिंधी अख़बार पढ़ंदा हुआसीं, वो बि वक़्तु हो सिंधी किताब पढ़ंदा हुआसीं, वो बि वक़्तु हो सिंधीअ में ख़्वाब ॾिसंदा हुआसीं, वो बि वक़्तु हो सिंधीअ में सपना ॾिसंदा हुआसीं, उहो बि वक़्तु हो सिंधीअ ते असां गुरूर कंदा हुआसीं। उहो वक़्तु काॾे वियो? काश उहो वक़्तु वरी अची वञे, काश उहो वक़्तु वरी अची वञे। में वेहण लाइ हिमत खपे, हे को साधारण शहर न आहे, हे शहर खां सॼो बस मां चवणु न पियो चाहियां, मूंखे डपु थो थिए त तंहिंजे करे पहिरियां गुजरात खे ख़ुशि कजे, बाक़ी अलाह भली कंदो। त हाणे निकिरां ॿाहिरि, हलां महाराष्ट्र ॾे। महाराष्ट्र जो लूणु खाधो आहे त महाराष्ट्र सां वफ़ा करणी पवंदी, त मां सिधो हलां थो महाराष्ट्र जे सांस्कृतिक नगरी, कल्चरल सिटी महाराष्ट्र जी जंहिंखे चवंदा आहियूं, जंहिंखे पूना, पुणे इन्हनि नालनि सां सुञाणंदा आहियूं। उतां असांजी हिकिड़ी कवित्री, ऐं उहा कवित्री ओरिजिनली मुंहिंजे शहर जी आहे, नागपुर जी आहे, पोइ पूना वञी वसायो अथई। मुंहिंजी मुराद आहे रेखा पोहाणी सच। मुंहिंजी रचना। रुठल आहियां मां, हू मनाए नथो, रुठल आहियां मां, हू मनाए नथो, अथसि दिलि में छा ॿुधाए नथो, मने नथो कोई ॻाल्हि मुंहिंजी, मने नथो कोई ॻाल्हि मुंहिंजी, पर जेको चवांसि थी ठुकराए नथो, मने नथो कोई ॻाल्हि मुंहिंजी, पर जेको चवांसि थी ठुकराए नथो, पंहिंजो सम्झे थो मूंखे हू, पंहिंजो सम्झे थो मूंखे हू, पर पंहिंजाइप जताए नथो। असांजा शाइराऊं तशरीफ़ खणी आया आहिनि। असां सिधो हली रहिया आहियूं मध्य प्रदेश जी कमर्शियल राजधानी, जेका इंडिया में 7 सालनि खां क्लीनेस्ट सिटी जो दर्जो हासिल करे वई आहे। उतां असांजी हिकिड़ी शाइरा आई आहे जंहिंजो नालो आहे किरण परियाणी अनमोल। अनमोल वटि ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयूं। सिक भरियो हिकु चाह मूं सां गॾु रहियो, सिक भरियो हिकु चाह मूं सां गॾु रहियो, बणिजी हू अल्लाह मूं सां गॾु रहियो। वाह वाह। सिक भरियो हिकु चाह मूं सां गॾु रहियो, बणिजी हू अल्लाह मूं सां गॾु रहियो, सिज चंड तारा विञाया ज़िंदगी, सिज चंड तारा विञाया ज़िंदगी, खुद ते परवे साह मूं सां गॾु रहियो। घटि में घटि इहा आदत साईं ॿार ॻाल्हाईंदा ई न आहिनि। अॼुकल्ह उन जा ॾाढा ई वरी उन सां हिंदी में ॻाल्हाइणु शुरू करे छॾंदा आहिनि। अॼु बि मां कल्ह को बि घणी जॻहियुनि ते वियो आहे, इहा पोजीशन ॾिठी आहे। मां साईं उहो त ॻाल्हाइण ई कोन्हे सिखियो, तव्हां हाणे त सिंधी में ॻाल्हायो। घटि में 3 साल जीअं कंप्यूटर या मोबाइल वठंदो ख़ाली हूंदो, पाण जेको उनमें भरंदासीं उहो उनमें फिक्स थी वेंदो हार्ड डिस्क में। 3 साल ताईं ॿारनि ताईं सिंधी में ॻाल्हायूं त उहो कॾहिं न भुलंदो। अॼु को इहा कोशिशि करे सघंदा आहियूं कि जेको उहो चए, भले उनखे लालच ॾियूं पाण, पहिरियों उनखे चओ पहिरियों सिंधी में चओ, जेको ॿार चए उनखे चओ सिंधी में चओ। चवन था अचणो तूफान, अज बिकल वांगुर, सजोई शहर परेशान
अज भी कल है वांगुर करी थो गाल तू हासिद जी नेक नामिय जी करी थो गाल तू हासिद जी नेक नामिय जी बुधूं था हुआ पशेमान अज भी कल है वांगुर। ऐलान अॼु हिंदुस्तान जो आहे। हर दिल हिंदवासीअ खे संकल्प अॼु इहो वठिणो आहे, हद पार जे कट्टरपंथीअ खे मौक़ूफ़ जवाब ॾियणो आहे। लद्दाख कश्मीर जे जाबाज़ शहीदनि खे भरियल अखियुनि सां नमन असांजो आहे। हर दिल हिंदवासीअ खे संकल्प इहो अॼु वठिणो आहे। ॾाढो सुठो लॻो अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा जेको इहो प्रोग्राम कयो आहे ऐं तव्हां उन में आया आहियो ऐं अची करे शिरकत कई अथव, इहा तमामु ई हिकु असां अखिल भारत वारनि लाइ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा पोयनि 70 सालनि खां 70 न चवां 67 चवां कमु करे रही आहे। हूअं त दादा हर पल ॿुधाइनि पिया था इन ॿोलीअ सां ई असांजी अप्रैल में ॿोली तस्लीम थी वई। सिंधी जेका असांजी अखिल भारत आहे इहा घणेई प्रोग्राम साल में कंदी रहंदी आहे, जीअं हींअर कयो आहे अहिड़ा प्रोग्राम साल में कंदी रहंदी आहे। पर साल में हिकु वॾो प्रोग्राम कंदी आहे जेको अवॉर्ड फंक्शन चवायो वेंदो आहे। उन में 10 अवॉर्ड ॾींदी आहे। बेस्ट साहित्यकार, बेस्ट ॿ ॾींदा आहियूं असां, अदीब ऐं साहित्य में 2, मतिलबु चवण ते त हिकु ई ॻाल्हि आहे, पर उहो म्यूज़िक जे खेत्र में ॾींदा आहियूं, जर्नलिज़म जे खेत्र में ॾींदा आहियूं, नाटककार जे, ईअं हर खेत्र में 10 इनाम असां अलॻि अलॻि शहरनि में ॾींदा आहियूं। लास्ट टाइम असां जेको हिन 24 में ॾिनोसीं उहो इंदौर में ॾिनोसीं, उन खां अॻु भोपाल में ॾिनोसीं। त मां चाहींदसि अॻिते इहो सिलसिलो हलंदो रहे ऐं तव्हां सभु अची वेंदा त बहार अची वेंदी। अजमा थैंक यू, तूं जो बि कंदसि हेॾो वॾो सॼो पूरो सजायो आहे। दादा असांजा हूअं ई अखिल भारत जा मतिलबु छा चवां सरताज ई आहिनि। असांजा प्रेसिडेंट दादा शंभू जयसिंघानी 96 सालनि जा यंग आहिनि, जेके अॼु बि इहो कमु करे रहिया आहिनि। उन्हनि जे बिहाफ ते ई मां आई आहियां, हू न अची सघिया त हुननि इहो चयो कि दादा हुते वेठा आहिनि त सम्झ चिंता कोन्हे। दादा पंहिंजी सॼो ई संभाले करे सभु कमु कंदा। उहा असांजो कुर्ब आहे। शाइरी जेका आहे आसमान न आहे, शाइरी आसमान खां ऊंची चीज़ आहे। साहित्य छा आहे? साहित्य माउ जी ममता आहे, साहित्य पीउ जो प्यारु आहे, साहित्य कंहिं नंढड़े ॿार जी मुर्ग आहे, साहित्य चंड जी चानण आहे, साहित्य सिज जी रोशनी आहे, साहित्य सुबुह जी उहा सुरहाण आहे ऐं साहित्य शाम जी सुरमई उहा संध्या आहे। साहित्य तुलसीअ जे पासे में बरंदड़ ॾीओ आहे, साहित्य भगवान जी मूर्ति जे आॾो जेका अगरबत्ती आहे उहा आहे, साहित्य गुल में ख़ुशबू आहे, साहित्य वण में सावक आहे, साहित्य अख में ॻोड़ो आहे, साहित्य असांजे मन जी हिकिड़ी मुराद आहे, साहित्य असांजो हसरतूं आहिनि, साहित्य असांजा सुपना आहिनि, साहित्य असांजा ख्वाब आहिनि, साहित्य दोस्ती आहे ऐं साहित्य इंसानियत आहे। सूंहं हर हर ॾिसण जी आदत आहे, बाहि में हथ विझण जी आदत आहे। सूंहं हर हर ॾिसण जी आदत आहे, बाहि में हथ विझण जी आदत आहे। छो था सूर्य ते चढ़ायो उनखे, छो था सूर्य ते चढ़ायो उनखे, सिर्फ़ जंहिंखे लिखण जी आदत आहे, सिर्फ़ जंहिंखे लिखण जी आदत आहे। सूंहं हर हर ॾिसण जी आदत आहे। तो दोस्तों, शायर खे त लिखण जी आदत आहे, शायर खे त पढ़ण जी आदत आहे, शायर खे त शाइरी करण जी आदत आहे ऐं असांखे ख़ासि करे मूंखे त ॻाल्हाइण जी आदत आहे। मां को पुछंदो आहे तूं छा कंदो आहीं, मां चवंदो आहियां मां बोलक आहियां। जी बोलक मतिलबु ॻाल्हाईंदो आहियां, रोटी कमाईंदो आहियां, कॉलेज में प्रोफेसर आहियां।
लेक्चर ॾींदो आहियां, पघार मिलंदी आहे। कंहिं मुशाइरे में घुराईंदा आहिनि, नंढो वॾो लिफ़ाफ़ो मिलंदो आहे। काउंसलर आहियां, साइकोलॉजिस्ट आहियां, माण्हू पंहिंजा प्रॉब्लम ॿुधाईंदा आहिनि, पैसा बि ॾेई वेंदा आहिनि। त ॻाल्हाइण सां ई मूंखे पैसा मिलंदा आहिनि, त मां ॻाल्हाइण ताईं भूलक आहियां। त हाणे मूं जीअं अव्हांखे प्रॉमिस कयो आहे, ॿिनि कवितनि जे पुठियां पोइ हिकिड़ो कवि असीं अव्हांखे ॾींदासीं। त असां सिधो हलूं था छत्तीसगढ़ जे राजधानीअ में रायपुर, ऐं रायपुर में असांजा सीनियर अदीब आया आहिनि। उन्हनि जो परिचय ऑलरेडी थी चुको आहे ऐं तमामु शानी शख्सियत जा मालिक आहिनि, अज़ीज़ दोस्त आहिनि, असांजा यार आहिनि, असांजा बिल्कुलु असांजे उन्हनि जी उमिरि भली असां खां थोरी वॾी हुजे पर बिल्कुलु असां दोस्तनि वांगुरु रहंदा आहियूं। हू हास्य गज़ल बि हास्य लिखणु चाहिनि, तंज़ करणु चाहिनि ऐं गज़ल बि पिणु लिखणु ॼाणनि था। मां एतराम सां, अदब सां ज़ोरदार ताड़ियुनि जे विच में घुराइणु चाहींदुसि जनाब राजकुमार मसन। मन ई मन में पूर पचाइण ॾोह त नाहे, मन ई मन में पूर पचाइण ॾोह त नाहे, ऐं ख्वाब ॾिसी को खाको ठाहिण ॾोह त नाहे। मन ई मन में पूर पचाइण ॾोह त नाहे, ख्वाब ॾिसी को खाको ठाहिण ॾोह त नाहे। ऐं अखर अलफ़ जो यादि रखणु आहे बेशक, लेकिन अखर अलफ़ जो यादि रखणु आहे बेशक, लेकिन इश्क संदो को पाठ उचारण में पंहिंजी वियुसि, दरिया में अहिड़ा कम कयो पिया। बसि हाणे न साईं, हाणे दरिया में अहिड़ा कम थियनि न, हा कासिद अचनि वञनि, परियूं अचनि वञनि। साईं तव्हां मूंखे बस ड्यूटी यादि ॾियारी ॿुधायो, हाणे चयो न तॾहिं त मां चयो न दर न खोलियो। दिलि जॾहिं खां लॻी वई आहे, हा दिलि जॾहिं खां लॻी वई आहे, ख्वाब ते अखि हेरी वई आहे। वाह 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 वाह। ऐं राज छत ते अची जॾहिं पहुतुसि, हिकु दरी पिणु खुली वई आहे। वाह वाह बसि वाह साईं, मां त उनखे ॻोल्हियां थो जंहिं तव्हांजी दरी खोली आहे। महिरबानी, तव्हां ॾिठो न, तव्हां ॾिठो त शाइरी इंसान खे जवान रखंदी आहे। वासुदेव मोही साहिबु वॾा शाइर आहे, ऐं अॼु असीं ॾिठोसीं रितु जी जे किताब जो मुहूर्त थियो जंहिंजो नालो हसरत, ख़्वाहिशूं ऐं हसरत मीनिंग सां आहे। त मोही साहिबु चवनि था, हसरतूं गुंज चहिरे जा बणिजी वयूं, हसरतूं गुंज चहिरे जा बणिजी वयूं, पाण से जवां जो जवाई रहियूं। त इहो शेर राजकुमार साहिबनि खे नज़र आहे। तो दोस्तों अॻिते हलूं छत्तीसगढ़ जे राजधानीअ मां सिधो मध्य प्रदेश जे राजधानीअ ॾे। त थोरो इंतज़ारु कंदासीं, छो जो करे रायपुर मां ट्रेन निकिरंदी त ईअं 2 मिंट में त कोन पहुचंदी न, 2-3 मिंट लॻंदा, 7-8 मिंट लॻंदा। पहुचंदासीं, ज़रूरु पहुचंदासीं, पर हिकिड़ी टेक्निकल मजबूरी आहे। मीना शहजादपुरी जी असां सां गॾु आहिनि, सीनियर अदीब आहिनि, ऐं असांजे भाउ जगदीश शहजादपुरी साहिब जी तबियत कुझु नासाज़ आहे, त उन्हनि खे शायदि जल्दी वञिणो पए। त मां बिना कंहिं भूमिका जे तव्हांजे पंहिंजे शहर जी शाइरा मीना शहजादपुरी खे आज़ादु ॾींदुसि त हू अचनि ऐं पंहिंजो कलाम प्रस्तुत। लख लख शुक्राना। मां अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा प्लस गुजरात साहित्य सभा जी बि काफ़ी शुक्रगुज़ार आहियां, जंहिं मूंखे हिते इन क़ाबिल सम्झो कि मां हिन हेॾे सुहिणी जेको एडवांस्ड कविता जो वर्कशॉप थी रहियो आहे उनजो मां हिसो बणिजां। तव्हांजा हिन लाइ लख लख थोरा आहिनि, ऐं मंच ते वेठल मुंहिंजा सभु अदीब, मां उन्हनि जी बि शुक्रगुज़ार आहियां। त मां वधीक वक़्तु न वठंदे सिधो मां पंहिंजी कविता पेश कंदसि। उनवान आहे, प्यास पीअंदे ज़िंद आ बयाबान थी पियो, प्यास पीअंदे ज़िंद आ बयाबान थी पियो, रुन जे सहारे जीअरो अरमान थी पियो। भीड़ भाड़ हुत केॾी ऐं शोर शराबो हो, भीड़ भाड़ हुत केॾी ऐं शोर शराबो हो,
दहशत कारण शहर सॼो सुनसान थी पियो। रोमानी अंदाज़ सां तव्हांजे हुस्न जा चर्चा पढ़िया आहिनि किताबनि में, तव्हांजे हुस्न जा चर्चा पढ़िया आहिनि किताबनि में, लिकाए सूंह सारीअ खे रखो छो था नगाबनि में। भई बुरका बुरका पाए हलनि था, वरी मथां विच में जेको न कोरोना जो दौर अची वियो त हाणे मास्कनि न सभिनी जी ख़ूबसूरती लॻाए छॾी। तव्हांजे हुस्न जा चर्चा पढ़िया आहिनि किताबनि में, लिकाए सूंह सारीअ खे रखो छो था नगाबनि में। वधी वेंदी त केॾी न उभजी राति में रौनक, उभ छा आकाश, वधी वेंदी त केॾी न उभजी राति में रौनक, अंधेरनि जो बि थींदो आहे क़दुरु केॾो उजालनि में। ऐं जिते मोहबत हुजे, कंहिंखे कंहिं सां दिलि लॻी वई हुजे ऐं हुनजी मोहबत जो नशो छाड़ियल हुजे त पोइ हिकु आशिक़ छा चवंदो, नशो हुनजी मोहबत जो सदा तारी रहियो जेको, नशो हुनजी मोहबत जो सदा तारी रहियो जेको, मज़ो सो भंग में कोने, मज़ो सो भंग में कोने, वञी ॾिसो शिवालनि में। प्रोग्राम रचायो, मालिक कंदो हिन में कामयाबी मिलंदी ऐं अॻिते बि तव्हां अॻिते वधंदा रहंदा। सचो सतराम सतराम। धन्यवाद, थैंक यू। कुछ मेहमान ॿिया आयल आहिनि जेको नागपुर में 120 एकड़ में ठहे थो, पूरे वर्ल्ड में सिंधियुनि जो वॾे में वॾो धाम। ऐं साईं वासुदेव मोही साहिब जिन धरतीअ खे नमन, पोइ तव्हां सभिनी खे प्रणाम। अहिड़े पवित्र स्थान ते आया आहियूं, असांजा भाग भला, असां मौक़ो मिलियो आहे। मुंहिंजो दोस्त पवन कुमार सुबुह खां पियो चए मूंखे फ़ोन ते त मां तोखे ॿुधणु ईंदुसि, ऐं पंहिंजे वाइदे मुताबिक़ आयो पियो, घर में अची वेठो, चई मूंखे ॾाढी बुखार आहे ॾाढो यार, मां घणी देरि वेहंदुसि कोन, जल्दी हली वेंदुसि, अञा ताईं वेठो आहे। त या त बुखार लही वियो हूंदुसि या त चढ़ी वियो हूंदुसि। शाइरीअ जो बुखार साईं ख़तरनाक आहे। त हाणे शुरू कयां थो मां पंहिंजी ॻाल्हि। अॼु वरी फ़ोन कयोमांसि, अॼु वरी फ़ोन कयोमांसि, खणंदे ई चयईं असां ग़रीबनि खे कीअं यादि कयो अथव? मूं चयोमांसि चूसण लाइ ग़रीबनि जी ज़रूरत पवंदी आहे। वाह वाह, चूसण लाइ ग़रीबनि जी ज़रूरत पवंदी आहे। खिली चयईं त अॼु वरी उन मूड में आहियो? मां चयोमांसि हा, जे तूं बि तयारु हुजी त। हिकदमि तंज़ी नूह में चयईं जिन खे चूसियो, चीभाटियो या ॻोहियो निपूरियो वेंदो आहे, उन्हनि जी मर्ज़ी किथे पुछी वेंदी आहे, उन्हनि जी मर्ज़ी किथे पुछी वेंदी आहे। मां चुप कुछां जहिड़ी भित। महिरबानी। अॼु काश अची हा, जीअं पवन आयो आहे। अॼु काश अची हा, मूं साण जची हा। अॼु काश अची हा। दिल जे आगुड़ में का वेल
नची हाँ दिल जे आगुड़ में का वेल नची हाँ अॼु काश अची हाँ। जी ॿुधायो। हा त अॼु हिकिड़ो उहो त चवणु ई खपे, मां सोचां पियो, बाक़ी टाइम अॻिते जीअं हूंदो। इहे गज़ल सिखिया आहिनि, इहे सॼा जेके आहिनि फ़ौलनि बौलनि इहे सभु सिखिया हूंदा तव्हां शायदि। त हिकिड़ो वज़न आहे मुफ़ाइलुनि मुफ़ाइलुनि, उन में ही गज़ल आहे मुफ़ाइलुन 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 मुफ़ाइलुन। हाँ त वर्कशॉप वारा ऐं मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां त मां जेको तव्हांजे साम्हूं बीठो आहियां त मां वर्कशॉप जो प्रोडक्ट आहियां। ऐं पहिरियों वर्कशॉप मुंहिंजो नागपुर में ई थियो। त नागपुर जी मिटीअ में उहा शक्ति आहे, उहा ताक़त आहे, हा उहा तव्हां महसूसु कई हूंदी। त मां 7 ॾींहं उते रहियो आहियां वर्कशॉप में। त इहो उतां जी जेका मूंखे थोरी घणी ॿूझ पई आहे उन जे आधार ते आहे। वर्कशॉप में आयो इन करे इहो ज़िक्र करणु ज़रूरी हो त मां वर्कशॉप जो ई आहियां। समूरा रंग फिका तो बिन नजारा सब फिका तो बिन असी खोटा सिखा तो बिन समूरा रंग फिका तो बिन असी खोटा सिखा तो बिन सुहानो साथ हो पंहिंजो सुहानो साथ हो पंहिंजो सुहानो साथ हो पंहिंजो घणा खाधा धिका तो बिन। पर अमीरी गायब एहसास दुख ऐं दर्द जो पर मरीज़ गायब बुसो बुसो इश्क बुसो बुसो इश्क बदलियल अंदाज़ अहिड़ियूं कहिड़ियूं वेझड़ायूं वेझो बा परे बा बुसो बुसो इश्क बदलियल अंदाज़ अहिड़ियूं कहिड़ियूं वेझड़ायूं वेझो बा परे। परवाह किथे आहे मजबूत दिलासनि जी परवाह किथे आहे दमदार बयाननि जी परवाह किथे आहे। सभु पाण खे सम्झनि था सभिनी खां वॾा ज्ञानी सभु पाण खे सम्झनि था सभिनी खां वॾा ज्ञानी वेदनि ऐं क़ुराननि जी परवाह किथे आहे। राणीअ जो ऐं राजा जो मुल्ह आहे वज़ीरनि जो राणीअ जो ऐं राजा जो मुल्ह आहे वज़ीरनि जो शतरंज में प्यादनि जी परवाह किथे आहे। मिटाइणु ज़रूरी आहे तक़दीर जो गुरूर मिटाइणु ज़रूरी आहे तदबीर खे बुलंद बणाइणु ज़रूरी आहे तक़दीर जो गुरूर मिटाइणु ज़रूरी आहे तदबीर खे बुलंद बणाइणु ज़रूरी आहे। एहसास खे गुलाब मां बदबू अचणु लॻी एहसास खे गुलाब मां बदबू अचणु लॻी वीचार जी बि सोच मटाइणु ज़रूरी आहे। बरसात खे बि नेठि दया ईंदी सोक ते बरसात खे बि नेठि
दया ईंदी सोक ते पहिरीं त पंहिंजी प्यास वधाइणु ज़रूरी आहे। मां तव्हांजे अॻियां ॿ गज़ल पेश कंदसि। पहिरियों गज़ल आहे मां दीवानी मस्तानी पर दुनिया आहे फ़ानी सर्कस में जोकर केॾा सभु ॻोल्हिनि पंहिंजो सानी मूमल गाथा मन मोहे बोले थी वॾड़ी नानी सब खां प्यारी सब खां न्यारी मिठड़ी मिठड़ी प्यारी प्यारी माउ जी ॿोली। माउ जी लोलीअ सां मिले आराम, माउ जी ॿोलीअ सां मिले संस्कार, माउ जी रोटीअ मां मिले थी ताक़त, माउ जे प्यार मां मिले थो भॻवान जो प्यार। सदर साहिब वेही वेही थकिजी पियो, आख़िर बीहण जो मौक़ो मिली वियो। त हाणे अञा कविता ॿुधण जो मूड अथव? आहे? ॿुधो 4 लाइनियूं पहिरां ॿुधो हिकिड़ियूं। कुर्ब जो कड़ो खड़काए ॾिसजां, कुर्ब जो कड़ो खड़काए ॾिसजां, लियो दरीअ मां पाए ॾिसजां। कुर्ब जो कड़ो खड़काए ॾिसजां, लियो दरीअ मां पाए ॾिसजां। हूंदो सिंधी त दर खोलींदो, बैत शाह जो ॻाए ॾिसजां, बैत शाह जो ॻाए ॾिसजां। को त ग़म घुरी वठंदुसि। सदा साहब का ख़ुशी को त ग़म घुरी वठंदुसि, मां बि हुन खां का सूखड़ी वठंदुसि। सूखड़ी का ख़ुशी को त ग़म घुरी वठंदुसि, मां बि हुन खां का सूखड़ी वठंदुसि। साफ़ दिल खे करणु ज़रूरी आहे, साफ़ दिल खे करणु ज़रूरी आहे, मां त बाज़ार मां मुई वठंदुसि। मां त बाज़ार मां मुई वठंदुसि। तूं हवा आहीं पर हवा खे पिणु, तूं हवा आहीं पर हवा खे पिणु, मां त ख़ुशबू ठही छुही वठंदुसि। मां त ख़ुशबू ठही छुही वठंदुसि। सारो सामान घर जो विकिणी पिणु, सारो सामान घर जो विकिणी पिणु, के कणा सिंध जी मिटी वठंदुसि, के कणा सिंध जी मिटी वठंदुसि। का ख़ुशी को त ग़म घुरी वठंदुसि। हाणे हिकिड़ो गज़ल ॿुधंदा, ऐं हिन गज़ल मूंखे सुञाणप ॾिनी हुई ऐं अञा ताईं ॾिए पियो, अञा ताईं पंहिंजी वफ़ा करे पियो। ख़ौफ़ नाहे मौत खां पर ज़िंदगीअ जी ॻाल्हि कर, ख़ौफ़ नाहे मौत खां पर ज़िंदगीअ जी ॻाल्हि कर। बाग़ में अॼु फूल नाहे पर कलीअ जी ॻाल्हि कर। का शिकायत कीन आहे हिन अंधेरे खां मिठा, का शिकायत कीन आहे हिन अंधेरे खां मिठा। मुर्क आणे तूं चपनि ते रोशनीअ जी ॻाल्हि कर। खोड़ आहिनि हिते नदियूं पर सिंधूअ में को साहु अथमि, खोड़ आहिनि हिते नदियूं पर सिंधूअ में को साहु अथमि। पंहिंजी सिंधू पंहिंजी सिंध पंहिंजी मिटीअ जी ॻाल्हि कर।
हिन ज़माने जी कॾहिं मूंसां न काई ॻाल्हि कर, हिन ज़माने जी कॾहिं मूंसां न काई ॻाल्हि कर, जे करी मूंसां त काई शाइरीअ जी ॻाल्हि कर, जे करी मूंसां त काई शाइरीअ जी ॻाल्हि कर। अकुल वारा केतिरा मूं वाट मुझंदे हिते ॾिठा, अकुल वारा केतिरा मूं वाट मुझंदे हिते ॾिठा, यार तंहिं लाइ तूं हमेशा दिलचरीअ जी ॻाल्हि कर, दिलचरीअ जी ॻाल्हि कर। दर्द हद खां वियो वधी मुंहिंजी दवा तूं की न कर, दर्द हद खां वियो वधी मुंहिंजी दवा तूं की न कर, बस मोहब्बत प्यार जी दिलबर हसीअ जी ॻाल्हि कर। ख़ौफ़ नाहे मौत खां पर ज़िंदगीअ जी ॻाल्हि कर। ऐं चाहे गज़ल हुजे, मुशाइरो हुजे, शाम हुजे ऐं रोमांटिक मूड न हुजे त ॼण फिकी फिकी चांहि पीती। सदर साहिब वेही वेही थकिजी पियो, आख़िर बीहण जो मौक़ो मिली वियो। त हाणे अञा कविता ॿुधण जो मूड अथव? आहे? ॿुधो 4 लाइनियूं पहिरियों ॿुधो हिकिड़ियूं। कुर्ब जो कड़ो खड़काए ॾिसजां, कुर्ब जो कड़ो खड़काए ॾिसजां, लियो दरीअ मां पाए ॾिसजां, कुर्ब जो कड़ो खड़काए ॾिसजां, लियो दरीअ मां पाए ॾिसजां, हूंदो सिंधी त दर खोलींदो, बैत शाह जो ॻाए ॾिसजां, बैत शाह जो ॻाए ॾिसजां। को त ग़म घुरी वठंदुसि, सदा साहब का ख़ुशी को त ग़म घुरी वठंदुसि, मां बि हुन खां का सूखड़ी वठंदुसि, सूखड़ी का ख़ुशी को त ग़म घुरी वठंदुसि, मां बि हुन खां का सूखड़ी वठंदुसि। साफ़ दिल खे करणु ज़रूरी आहे, साफ़ दिल खे करणु ज़रूरी आहे, मां त बाज़ार मां मुई वठंदुसि, मां त बाज़ार मां मुई वठंदुसि। तूं हवा आहीं पर हवा खे पिणु, तूं हवा आहीं पर हवा खे पिणु, मां त ख़ुशबू ठही छुही वठंदुसि, मां त ख़ुशबू ठही छुही वठंदुसि। सारो सामान घर जो विकिणी पिणु, सारो सामान घर जो विकिणी पिणु, के कणा सिंध जी मिटी वठंदुसि, के कणा सिंध जी मिटी वठंदुसि। का ख़ुशी को त ग़म घुरी वठंदुसि। हाणे हिकिड़ो गज़ल ॿुधंदा ऐं हिन गज़ल मूंखे सुञाणप ॾिनी हुई ऐं अञा ताईं ॾिए पियो, अञा ताईं पंहिंजी वफ़ा करे पियो। ख़ौफ़ नाहे मौत खां पर ज़िंदगीअ जी ॻाल्हि कर, ख़ौफ़ नाहे मौत खां पर ज़िंदगीअ जी ॻाल्हि कर, बाग़ में अॼु फूल नाहे पर कलीअ जी ॻाल्हि कर। का शिकायत की न आहे हिन अंधेरे खां मिठा, का शिकायत की न आहे हिन अंधेरे खां मिठा, मुर्क आणे तूं चपन ते रोशनीअ जी ॻाल्हि कर। घोड़ आहिनि हिते नदियूं पर सिंधूअ में को साहु अथमि, घोड़ आहिनि हिते नदियूं पर सिंधूअ में को साहु अथमि, पंहिंजी सिंधू पंहिंजी सिंध पंहिंजी मिटीअ जी ॻाल्हि कर।
हिन ज़माने जी कॾहिं मूंसां न काई ॻाल्हि कर, हिन ज़माने जी कॾहिं मूंसां न काई ॻाल्हि कर, जे करी मूंसां त काई शाइरीअ जी ॻाल्हि कर, जे करी मूंसां त काई शाइरीअ जी ॻाल्हि कर। अकुल वारा केतिरा मूं वाट मुझंदे हिते ॾिठा, अकुल वारा केतिरा मूं वाट मुझंदे हिते ॾिठा, यार तंहिं लाइ तूं हमेशा दिलचरीअ जी ॻाल्हि कर, दिलचरीअ जी ॻाल्हि कर। दर्द हद खां ॿियो वधी मुंहिंजी दवा तूं की न कर, दर्द हद खां ॿियो वधी मुंहिंजी दवा तूं की न कर। बस मोहब्बत प्यार जी दिलबर हसीअ जी ॻाल्हि कर, ख़ौफ़ नाहे मौत खां पर ज़िंदगीअ जी ॻाल्हि कर। ऐं चाहे गज़ल हुजे, मुशाइरो हुजे, शाम हुजे ऐं रोमांटिक मूड न हुजे त ॼण फिकी फिकी चांहि पीती। भल न मूंसां प्यार कर पर ईंदी कर, भल न मूंसां प्यार कर पर ईंदी कर, दोस्ती आ बेअसर पर ईंदी कर। भल न मूंसां प्यार कर पर ईंदी कर, दोस्ती आ बेअसर पर ईंदी कर। मुर्ख हाणे मुंहिंजे मुंहं ते कीन आ, मुर्ख हाणे मुंहिंजे मुंहं ते कीन आ, भर में वेही आह भर पर ईंदी कर, भर में वेही आह भर पर ईंदी कर। ऐं रुञ पोयां डोड़ी डोड़ी थकिजी पिस, रुञ पोयां डोड़ी डोड़ी थकिजी पिस, ज़िंदगी थी दर बदर पर ईंदी कर, ज़िंदगी थी दर बदर पर ईंदी कर। हे शह ॾिसंदा, भित खजे थी ज़िंदगीअ में रोज़ का, मसन साहब ख़ासि तव्हांजे लाइ अथव, भित खजे थी ज़िंदगीअ में रोज़ का, भित खजे थी ज़िंदगीअ में रोज़ का, कहे दरिया मां तूं नज़र पर ईंदी कर, दरिया मां तूं नज़र पर ईंदी कर। भल न मूंसां प्यार कर पर ईंदी कर, ईंदी कर, ईंदी कर। ऐं बस ताड़ी वॼाए त बंदि कया न। अभी अगर मुंहिंजी शाइरी पढ़ंदा न, सभिनी खां वधीक भेरा जेको मां लफ़्ज़ कतब आंदो आहे उहा ज़िंदगी। चंड ते रोज़ मां कीअं वञा ज़िंदगी, चंड ते रोज़ मां कीअं वञा ज़िंदगी, कंहिंखे पंहिंजो भला कीअं चवां ज़िंदगी। अजनबी आज़मी अजनबी अर्श पिण, अजनबी आज़मी अजनबी अर्श पिण, घर बणाए किथे कीअं रहां ज़िंदगी। मैं कदो या वरी कोई मंदर हुजे, मैं कदो या वरी कोई मंदर हुजे, दफ़न हर ग़म जिते मां कयां ज़िंदगी, दफ़न हर ग़म जिते मां कयां ज़िंदगी। पेर मुंहिंजा फटियल गोॾा आहिनि गठल, पेर मुंहिंजा फटियल गोॾा आहिनि गठल, तेज़ एॾो तोसां कीअं डुकां ज़िंदगी, तेज़ एॾो तोसां कीअं डुकां ज़िंदगी। वक़्त जो ॾिस सॻो हथ छॾाए वियो, वक़्त जो ॾिस सॻो हथ छॾाए वियो, सिर्फ़ सुईअ सां ज़ख़्म कीअं सिबां ज़िंदगी। चंड ते रोज़ मां कीअं वञा ज़िंदगी, कंहिंखे पंहिंजो भला कीअं चवां ज़िंदगी। ज़िंदगी छा आहे, ज़िंदगी वेंदी, ख़ाक आहे त ख़ाक थी वेंदी। ज़िंदगी छा आहे, ज़िंदगी वेंदी, ख़ाक आहे त ख़ाक थी वेंदी। सोचे सम्झी ख़ुशीअ खे सॾ तूं अॼु, सोचे सम्झी ख़ुशीअ खे सॾ तूं अॼु, ग़म ॾिसी एतिरा रुसी वेंदी, ग़म ॾिसी एतिरा रुसी वेंदी। तेज़ यादुनि जूं तो कयां चुंबूं,
कान का दिल में पक चुभी वेंदी। लुड़क अखड़िन में छो लड़ी आया, लुड़क अखड़िन में छो लड़ी आया, दिल जी सावक सजी सुकी वेंदी। दिल जी सावक सजी सुकी वेंदी, जिंदगी छाहे जिंदगी वेंदी। ऐं आख़िरी में ॿ टे शेर हिन गज़ल जा ऐं पोइ सदर साहिब खे असीं वेनती कंदासीं त हू पंहिंजो कलाम पेश कंदा। मिली ज़िंदगी पर अधूरी अधूरी, मिली ज़िंदगी पर अधूरी अधूरी, ॾिठी रोशनी पर अधूरी अधूरी, कया मां शिकायत भला कंहिंसां कंहिंसां, कया मां शिकायत भला कंहिंसां कंहिंसां, ॾिनी तो ख़ुशी पर अधूरी अधूरी, छो ग़मगीन आहिनि भला चंड तारा, छो ग़मगीन आहिनि भला चंड तारा, खिड़ी चांदनी पर अधूरी अधूरी, हयाती सजी मां भला कीअं घारियां, हयाती सजी मां भला कीअं घारियां, मिलियन हिकु घड़ी पर अधूरी अधूरी। बस साहब तव्हांजी त दरी खुली हुई पर असां सां वेदनी आहे। घणे वक़्त खां मां निहारे रहियो हुउसि, घणे वक़्त खां मां निहारे रहियो हुउसि, दरी अॼु खुली पर अधूरी अधूरी, ख़ुदा तो सां अॼु मां कयां थो शिकायत, ख़ुदा 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 तो सां अॼु मां कयां थो शिकायत, ख़ुदा तो सां अॼु मां कयां थो शिकायत, ख़ुदा तो सां अॼु मां कयां थो शिकायत, तो क़िस्मत लिखी पर अधूरी अधूरी, तो क़िस्मत लिखी पर अधूरी अधूरी, मिली ज़िंदगी पर अधूरी अधूरी, ॾिठी रोशनी पर अधूरी अधूरी, अधूरी 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 अधूरी। पर जॾहिं उद्दम ऐं जज़्बा ईंदा आहिनि त कुझु न कुझु कलम बंदि कंदो आहियां। मां हींअर का बि कलाम कविता या कुझु न ॿुधाईंदुसि, पर 4 सिटूं जेके मां हर दफ़े हर हंधि चवंदो आहियां मां उहे ज़रूरु दोहराईंदुसि। सभिनी खां पहिरीं मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे सदर जे पद ते विहारे मुंहिंजी इज़त अफ़ज़ाई कई, उन लाइ तव्हांजा शुक्राना। जीअ में आहे जेसी जान, जीअ में आहे जेसी जान, जिंद रहंदी पंहिंजी ज़ुबान, जीअ में आहे जेसी जान, जिंद रहंदी पंहिंजी ज़ुबान, सिंधी तोखे कोन छॾींदुसि, सिंधी तोखे कोन छॾींदुसि, तो लाइ पंहिंजी जान ॾींदुसि, सिंधी तोखे कोन छॾींदुसि, तो लाइ पंहिंजी जान ॾींदुसि, सिंध छॾीसी परवाह न, सिंध छॾीसी परवाह नाहे, हिंद में तोखे हाणे अॾींदुसि, हिंद में तोखे हाणे अॾींदुसि। ऐं अॾण जा जेके मौक़ा आहिनि उहे अॼु तव्हां जे साम्हूं आहिनि। इहे ई मौक़ा आहिनि, इहे ई असांजा नौजवान पीढ़ी आहे जेका असांजी सिंध खे अॾींदी हिंद